ट्रैकिंग न्यूज़ नाज़रीन, वज़ीर आज़म तरफ़ां महांगाई जी शरह में वधी घटिताई ते क़ौम खे मुबारकूं। महांगाई जी शरह 6 सालनि जी घटितरीन शरह ते अची वई आहे। वज़ीर आज़म 14 अक्टूबर 2018 खां पोइ प्राइस इंडेक्स घटितरीन सतह ते रिकॉर्ड कई वई आहे। महांगाई जी शरह में 39.11% जी घटिताई मुआशी टीम जी मेहनत जो नतीजो आहे। वज़ीर आज़म ट्रैकिंग न्यूज़ नाज़रीन, चका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वज़ीर आज़म तरफ़ां महांगाई जी शरह में वधी घटिताई ते क़ौम खे मुबारकूं। महांगाई जी शरह 6 सालनि जी घटितरीन शरह ते अची वई आहे। वज़ीर आज़म 14 अक्टूबर 2018 खां पोइ प्राइस इंडेक्स घटितरीन सतह ते रिकॉर्ड कई वई आहे। वज़ीर आज़म महांगाई जी शरह में 39.11% जी घटिताई मुआशी टीम जी मेहनत जो नतीजो आहे। वज़ीर आज़म मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।